नाज़रीन बुलेटिन में अहम खबर शामिल करे रहिया आहियूं त सिंध सरकार सूबे जे तालीमी इदारनि में गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन, सिंध जे तालीमी इदारनि में 2 महीननि जी मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। तालीम खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब तालीमी इदारा 1 जून खां 31 जुलाई ताईं बंद रहंदा। नाज़रीन, असां अवां खे भेरो ॿीहर ही खबर ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार सूबे जे तालीमी इदारनि में गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध जे तालीमी इदारनि में 2 महीननि जी मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। तालीम खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब तालीमी इदारा 1 जून खां 31 जुलाई ताईं बंद रहंदा। नाज़रीन, एक अहम खबर अवां सां शेयर पिया करियूं त सिंध सरकार सूबे जे तालीमी इदारनि में गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन, सिंध जे तालीमी इदारनि में 2 महीननि जी मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। तालीम खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब तालीमी इदारा 1 जून खां 31 जुलाई ताईं बंद रहंदा।